अस्सलाम वालेकुम। किस्सा गो में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ किस्सनि सां अॻियां हलंदा आहियूं ऐं हयातीअ जे सफ़र खे सहेड़ींदा आहियूं त असांखे तजुर्बनि में छा छा मिले थो ऐं कीअं असां हयातीअ में अॻियां विखूं वधाए सघूं था, जंहिंमें कामयाबी असांजी हमरकाब हुजे। हाणे हयाती में केतिरियूं शयूं अहिड़ियूं आहिनि जेके जीअं बुनियादी तौर ते असां ज़िक्र करे आया आहियूं त ॿारनि जी तरबियत कीअं कजे ऐं हयातीअ में इहे सभु तरबियतूं असांखे कहिड़े कमु अचनि थियूं। त इन्हनि सभिनी में हिकिड़ी जेका ख़ासि ॻाल्हि आहे उहा इहा आहे त असांजी जेका गुफ़्तगू आहे उनजी केतिरी तरबियत कई वञे थी, यानी असांखे जेको ॻाल्हाइणु आहे, उहो जेको सेखारणु आहे ॻाल्हाइण जो, उहो असांखे केतिरो सेखारियो वञे थो। मतिलबु जंहिं मुआशिरे में असां रहूं था, जंहिं पाड़े में असां रहूं था, जंहिं घर में असां रहूं था, जेका असांजी फैमिली आहे, उन्हनि गुफ़्तगू जे हवाले सां असांजी केतिरी तरबियत कई आहे। हाणे जेका तरबियत नंढपण में थिए थी ऐं जॾहिं वॾो ॿारु थिए थो ऐं उन में जेका गुफ़्तगूअ जी शनासाई ऐं या जेका शनास आहे नथी रहे, त पोइ उनखे ॾाढा कंडा कढणा पवनि था। मिसाल तौरु जेकॾहिं असां आम ज़िंदगी में तूं करे ॻाल्हाईंदा आहियूं त इहा हुजत सिर्फ़ु कुझु क्लोज़ दोस्तनि ताईं थी सघे थी, त हलंदी हुजे या कंहिं वेझे ताईं हलंदी हुजे। पर जॾहिं असां ऑफिस में दाख़िलु थींदा आहियूं, नौकिरी हूंदी आहे, को कलीग हूंदो आहे, को सीनियर हूंदो आहे, त उते बि वात मां जेकॾहिं तूं निकिरी वेंदी आहे ऐं जेको मतिलबु पेश लफ़्ज़ हुजणु खपे, जेको रिस्पेक्ट जो जेको आंसर आहे, उहो जेकॾहिं नथो हुजे त पोइ ॾाढी ॾुखियाई थी पवंदी आहे। हाणे इहो तमामु ज़रूरी आहे त शुरू खां ई जेका तरबियत आहे उहा सुठी कई वञे, यानी ईअं कई वञे त उन में जेको सीगो इस्तेमालु कयो वञे उहो जमा जो हुजे। जॾहिं असां ॿारनि सां ॻाल्हायूं था न, त पहिरीं ॻाल्हि त असांखे उन्हनि खे तव्हां चवणु घुरिजे। हाणे किथे किथे मूं महसूसु कयो त खिल ईंदी आहे जॾहिं को माण्हू पंहिंजे नंढड़े ॿार सां, साल ॾेढ जे ॿार सां या उनखां वॾो थोरो उनखे तव्हां करे ॻाल्हाईंदो आहे। सोचींदा आहियूं असां शायदि पंहिंजे ॿारनि सां एतिरो क्लोज़ कोन्हे को या वेझो कोन्हे को, या हिनखे सम्झ कान थी अचे त नंढड़े ॿार सां तूं करे ॻाल्हाइबो आहे। पर इहे जेके कननि में जेका रस ओते थी न, ज़बान जेका गुफ़्तगू असांजे कननि में पए थी, उहा कननि में पवंदे असांजे अंदर में घर कंदी वञे थी। त हाणे जॾहिं कंहिं बि ॿार खे तव्हां करे माण्हू गुफ़्तगू करे थो या ॻाल्हाए थो, त हू तव्हां ई सिखे थो ऐं उन में हू का बि झिझक महसूसु नथो करे। वॾो थिए थो त हुनजी ॿोलीअ में जेका सख़्ती आहे, जेका उहा पंहिंजी जाइ ते नथी बीहे। हाणे इहो ईअं बि न आहे त को असां रुॻो फॉर्मल थी ॻाल्हायूं ज़िंदगीअ में, फॉर्मलिटीज़ बि पंहिंजी जाइ ते ख़ासि अहमियत रखनि थियूं, हुजत जी पंहिंजी हिकिड़ी ख़ासि अहमियत आहे। पर ॻाल्हि इहा आहे त उन ज़बान मां असां कमु केतिरो वठूं था। पाण वटि चवंदा आहिनि, इहा ज़बान खट विहारे, इहा ज़बान पट विहारे वारी ॻाल्हि आहे। पर उहो इहे मिसाल पंहिंजी जाइ ते बिल्कुलु सही आहिनि। पर इहो बि सोचिजे थो त जेका गुफ़्तगू आहे उन में केतिरा फैक्टर्स आहिनि जेके अलॻि अलॻि सोच जा हूंदा आहिनि। मिसाल तौरु असां ॻाल्हियूं रिपीट कंदा आहियूं, असां ॻाल्हियूं वरजाईंदा आहियूं, उहो वर्जाउ जेको हूंदो आहे सो लाॻीतो हलंदो रहंदो आहे। ऐं असां वरजाईंदा आहियूं त असांखे इहो अहसासु कोन हूंदो आहे त साम्हूं वारे सां कहिड़ी तकलीफ़ थी सघे थी या हुन सां असांजी वर्जाउ जे करे कहिड़ो इशू थी सघे थो। हुजत आहे हिकिड़ी, दिलि में न कजो, हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु करिणो आहे। मिसाल तौरु तव्हां ॾिठो हूंदो त जिन माण्हुनि खे औलाद कोन्ह थींदो आहे या ख़ासि तौर ते का शादीशुदा नियाणी आहे ऐं हुन जेको इशू आहे हुनखे को ॿारु नथो थिए, त 20 दफ़ा सवाल कया वेंदा आहिनि। मतिलबु माण्हू ॿाहिरि निकिरे थो न त ठीकु आहे, असांजी सीनियर्स आहिनि, वॾियूं आहिनि, पर उहो हिकदमि सवाल कनि थियूं, इहो छो थियो, हीउ छो थियो, हू छो थियो। ऐं हीअ जेका रिपीटेशन आहे, जेको वर्जाउ आहे न, इहो साह मुंझाए छॾे थो। के सवाल इंसान जी ज़ात सां तालुक़ु रखंदा आहिनि ऐं जॾहिं असां अहिड़े क़िस्म जी गुफ़्तगू कंदा आहियूं त उहा ज़ात मजरूह थींदी आहे। असांखे शायदि उन ॾुख जो अहसासु न हूंदो आहे जेको उन माण्हूअ खे पलउ पवंदो आहे, जेको असांजे ॻाल्हाइण जे करे थींदो आहे। ॾिसो, मूं पहिरीं बसि कयो तव्हांखे, सिर्फ़ु 2 लफ़्ज़ आहिनि, हा ऐं न। मुकमिल काइनात आहिनि। हा अफर्मेटिव आहे, न नेगेटिव आहे। ऐं इन हिकिड़े लफ़्ज़ चवण सां उहा तक़रीबन तव्हांजी पूरी स्टेटमेंट साम्हूं अची वञे थी। त सोचो जॾहिं हिकिड़े लफ़्ज़ सां स्टेटमेंट चेंज थिए थी ऐं थोरी थोरियूं ॻाल्हियूं आहिनि जेके शयुनि खे बदिलाइनि थियूं, त जॾहिं असीं कंहिंसां अहिड़े क़िस्म जा सवाल कयूं था या ॻाल्हायूं था या पुछूं था, या असांजी करख़्त ज़बान आहे, छा थींदो हूंदो। वेझड़ में हिकिड़ी नियाणी सां मुलाक़ात थी, हुन सां को अहिड़ी सिचुएशन हुई त हिकिड़ो ॾुख हो जेको हुनजे अंदर में पलाए पइजी वियो, त जेको बि मिले पियो उहो इहे सवाल करे पियो त शादी खे घणा साल थिया आहिनि ऐं ॿारु छो कोन थो थिए ऐं छा आहे, छो आहे, कीअं आहे, छा चइजे। हिकिड़े पासे असांखे इहो यकीन आहे, बल्कि हिकिड़ो पासो न आहे इहो, असांखे यकीन आहे त परवरदिगार ई सभु कुझु असांखे इनायत करे थो। त पोइ असां आम तौर ते अहिड़े क़िस्म जी गुफ़्तगू छो कंदा आहियूं। असांखे छो कोन थो अहसासु थिए त असांजी जेका गुफ़्तगू आहे उहा मुदलिल न आहे, दलील हुन में कोन्हे, को मंतक कान्हे, ग़ैर मंतकी गुफ़्तगू आहे। ऐं इन करे ई ॻाल्हि पंहिंजे वज़न विञाए वेंदी आहे। ख़ौतिन ज़ात इहो जेको असांजी ॻाल्हि जो वज़न आहे, इहो पंहिंजी जाइ ते ख़ासि अहमियत रखे थो।
इंसान जेकॾहिं वज़नदार गुफ़्तगू नथो करे सघे, आयासीं पहिरीं गुफ़्तगू जी तहज़ीब तमीज़ खां पोइ, जेकॾहिं हुनजी गुफ़्तगू में वज़न कोन्हे त उहो ईअं ई आहे ॼण कुझु हवा में उछलायो वियो, जेको पाउडर को हवा में उछलायो वञे, या को अहिड़ी का शइ जेका बसि ईअं थोरी देरि खां पोइ ग़ाइबु थी वञे। त महिरबानी कयो इन ॻाल्हि ते सोचींदा कयो त असां जॾहिं कंहिंसां ॻाल्हायूं था त असांजे पारां केतिरी मुहबत खे पलाए पवे थी। असां जॾहिं कंहिंसां ॻाल्हायूं था त केतिरो मिठास असां वटि हिन में मौजूदु आहे, जेको नकली कोन्हे, माना आर्टिफिशियल कोन्हे। हलो हाय, पहिरीं मूं तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि कई, जेकॾहिं तव्हांखे यादि हूंदो, मां उन शइ खे वरी वरिजायां पियो थो त जेकॾहिं के तव्हांखे ॾिसी मुरके थो न, ऐं मां तव्हांखे स्माइल ॾिनी त उनजी मुरकण खां पोइ निगाह हटाए हिकिड़ो दफ़ो वरी ज़रूरु ॾिसिजो हुनखे। जेकॾहिं अञा बि मुरके थो त उहो तव्हांजी मुर्क आहे। जेकॾहिं मुंहुं हटाइण खां पोइ मुर्क हटिजी वई त सिंपली प्रोफेशनल हुई। हाय अस्सलाम वालेकुम, हितां हीअं ॾिठईं ऐं मुंहुं सिधो थी वियो। अस्सलाम वालेकुम प्रोफेशनल हुई, हिन सां को फ़र्क़ु कोन थो पए। ईअं असां ज़िंदगी में हज़ार माण्हुनि सां मिलंदा आहियूं, पर जंहिंजो कुर्ब असांजे अंदर में हूंदो आहे न, उहा मुर्क असांजे मुख ते बरक़रार रहंदी आहे, उहा पंहिंजो तासुर छॾे वेंदी आहे। कुझु अजीब मौज़ू आहिनि इहे, ख़ासि असां जिन खे असां छेड़ींदा आहियूं, पर छेड़णु ज़रूरी आहे, छाकाणि त इहो वाइब्रेशन्स आहिनि जेके असांजे अंदर में अचनि थियूं। अॼु थोरो देरि थी वई आहे, शायदि कुझु तकलीफ़ आहे, त इन करे शायदि वॉइस क्वालिटी मूंखे उहा क्लियर ॿुधण में न अचे, जंहिंजे लाइ मां खां माज़रत चाहियां थो। ऐं शायदि मूं गुफ़्तगू जी ॻाल्हि कई त मूंसां बि कुझु इन सिलसिले में थिए पियो थो, पर असांखे सोचणु घुरिजे त असीं इहे जेके जुमिला इज़हार कयूं था न, उनखे रोके वठूं। मां वरी बि हिकिड़ी शइ खे वजाईंदुसि ऐं उन ते ख़तमु कंदुसि। मां अशफ़ाक़ साहिब जो हिकिड़ो जुमिलो आहे, जॾहिं तव्हां सम्झो था त बहस में साम्हूं वारो तव्हांखे हाराए वेंदो ऐं हीअ आख़िरी जुमिलो चई तव्हां उनखे तबाह बर्बादु करे छॾींदो, त ख़ुदा जे वास्ते जुमिलो रोके वठो, माण्हू बचाए वठो। त इहे जेके सिलसिला थियनि था न, इन में जेकॾहिं असां वर्जा न कयूं, असां गुफ़्तगू जी थोरी सोच रखूं, असां ॾुखु पलाए न विझूं कंहिंखे, त गुफ़्तगू पंहिंजा पूरा आदाब माणे सघे थी। जिते बुझो करीम रब के दामे दर में कर में सुखाने सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे। मूं तव्हांखे पहिरीं बसि कयो आहे, मौज़ू मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि ऐं वेग हूंदा आहिनि, उन्हनि में मुख़्तलिफ़ कुंडू पासा हूंदा आहिनि, हिकिड़ी मैट्रिक्स हूंदी आहे, को धागा उलझियल हूंदा आहिनि, उनखे सुलझाइण जी कोशिशि कंदा आहियूं। जेकॾहिं का शइ सम्झ में न आई हुजे या कोई तंग थिया हुजो त माज़रत क़बूल कंदा। अलाह करीम जे हवाले, मालिक करीम खे हर जाइ ते ख़ुशि रखे। इंशा अल्लाह वरी मिलंदासीं, फ़ी अमान अल्लाह। अला वाहे।